आगाह मूंखे त नओं देरो ऐं भरपासे में भी गेस्टो ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। 15 कलाकनि अंदर 100 मरीज़ अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। टिनी अंदर अस्पताल पहुतल मरीज़नि जो अंगु 400 खां वधी वियो। नओं देरो ऐं भरपासे में भी गेस्टो ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। 15 कलाकनि अंदर 100 मरीज़ अस्पताल मुंतकिल किया विया। टिनी अंदर अस्पताल पहुतल मरीज़नि जो अंगु 400 खां वधी वियो आहे। सेहत जी सहूलतुनि जी खोट पैदा थी वई आहे। नओं देरो ऐं भरपासे में भी गेस्टो ते ज़ाब्तो न अची सघियो। 15 कलाकनि अंदर 100 मरीज़ अस्पताल मुंतकिल किया विया। नओं देरो ऐं भरपासे में भी गेस्टो ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। टिनी अंदर अस्पताल पहुतल मरीज़नि जो अंगु 400 खां वधी वियो आहे। गुंजाइश खां वधीक मरीज़ पहुचण ते अस्पताल में इलाज जूं सहूलतूं बि जेके उहे उन्हनि जी खोट पैदा थियण लॻी आहे। परेशानी भी रहे थी मरीज़नि खे। आगाह कयो मूंखे त गेस्टो ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ इहा सूरतहाल पैदा थी आहे। नओं देरो में 15 कलाकनि अंदर 100 मरीज़ अस्पताल पहुता। नूर मोहम्मद सूमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो। मेरे नओं देरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में गेस्टो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। 15 कलाकनि अंदर नओं देरो अस्पताल में 100 खां वधीक नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। केतिरा ई मरीज़ अस्पताल भेड़ा थी विया आहिनि। 2 ॾींहंनि अंदर 234 नवां केस साम्हूं आया आहिनि, जिन में ॿारनि, औरतुनि ऐं मर्दनि जो वॾो तइदादु गेस्टो में मुब्तला थी वियो आहे। PPA शहर जे इंचार्ज नबी बख्श भुट्टो राब्ते करण ते ॿुधायो त असां अस्पताल जे अमले ऐं डॉक्टरनि जी मदद सां केसनि वधण बैदि मरीज़नि जे बहितर इलाज ते ध्यानु ॾेई रहिया आहियूं ऐं ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टर अवाम खे अपील कंदे चयो त पंहिंजे ॿारनि खे खुलियल खाद खुराक ऐं गैर मयारी शयुनि खां एहतियातुनि पासो करायो वञे त जीअं जेके रखियल शयूं आहिनि, पारूथियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खां। महिरबानी नूर मोहम्मद, तफ़सील ॾियण जे लाइ।